काजी अहमद खां ख़बर शेयर कंदालूं। ॻोठ नूर मॉडल विलेज में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण दौरान ॿिन्ही धुरियुनि जा 15 खां वधीक माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में इमरान खोसो, मुमताज़, मौला बख्श, अब्दुल रहमान, अरबाब, हैदर ऐं ॿिया शामिल आहिनि। 6 ॼणनि खे नवाब शाह मुंतक़िल कयो वियो आहे। काजी अहमद खां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। ॻोठ नूर मॉडल विलेज में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण दौरान ॿिन्ही धुरियुनि जा 15 खां वधीक माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में इमरान खोसो, मुमताज़, मौला बख्श, अब्दुल रहमान, अरबाब, हैदर ऐं ॿिया शामिल आहिनि। 6 ॼणनि जी हालत नाज़ुक हुई। नवाब शाह मुंतक़िल कयो वियो आहे।